पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक की जांच लाइ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त शहबाज शरीफ़ राना सनाउल्लाह कुझु बि करे वठनि, लॉन्ग मार्च खे रोके न सघंदा। चोर ऐं संदन हैंडलर्स ॿुधी वठनि, क़ौम धाड़ेलनि खे तस्लीम न कंदी। इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जी तयारी सोचे सम्झी करे रहियो आहियां। छा एजेंसियुनि जो कमु फ़ोन टैप करणु, ड्रॼाइण ऐं धमकाइणु आहे? असां सियासत न पर क़ौम खे आज़ादु कराइण लाइ जिहाद करे रहिया आहियूं। मुखालफ़नि ख़िलाफ़ जेको थिए हिलाल ऐं तव्हां जे ख़िलाफ़ थिए त हराम। इमरान खान जी हर ॻाल्हि फितनो ऐं साज़िश आहे। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ इमरान खान जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त इमरान खान पंहिंजी हुकूमत में मुखालफ़नि जी रिकॉर्डिंग्स खे जाइज़ करार ॾिनो हो। हाणे खेसि पसंदि जी JIT न मिलंदी। आज अगर घर में भी बिजली जो बन रही है उसमें जो फ्यूल कॉस्ट जो है शायद 3.5 रुपए है पर यूनिट, और बिजली जो बन जाती है तो उसकी शायद पर यूनिट कॉस्ट 17 रुपए है। हमारा जो ज़र मुबादला वो उसकी खती रकम बच जाएगी, और जहां पर 100% थर कोल जो है उनको सप्लाई किया जाए, जिससे कि पाकिस्तान के बिलियंस ऑफ डॉलर्स बच जाएंगे। थर जो कोयलो मुल्की मईशत में इनकलाब आणे रहियो आहे। थर जी तरक्की पाकिस्तान जी तरक्की आहे। थर कोल ब्लॉक 2 जे इफ्ताही तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो, थर जी कोयले मां 300 सालनि ताईं बिजली पैदा थी सघे थी। थर जे कोयले खे इस्तेमाल न करणु इज्तिमाही ग़लती हुई। सियारे लाइ गैस जो इंतज़ाम न थी सघियो आहे। महांगाई हुअण सां गैस दरामद न करे सघिया आहियूं। थर पार्कर की रेगिस्तान से फैसलाबाद की इंडस्ट्रीज को बिजली पहुंचा रहे होते। कोई ये अंदाजा नहीं कर सकता था कि हम थर पार्कर के रेगिस्तान में अपना ये कड़वा पानी से हम फसल भी उगा सकते हैं, वहां मछली भी पैदा कर सकते हैं। एक इनकलाब है, और ये इनकलाब इसलिए हो सका कि सूबाई हुकूमत ने अपना जिम्मेदारी पूरा किया, मगर वफाकी हुकूमत ने हमें सपोर्ट किया। अगर सपोर्ट नहीं कर रहे होते, अगर सैबोटाज कर रहे होते, जैसे हमने थोड़ा बहुत एक्सपीरियंस किया 1-2 साल के लिए, तो बहुत मुश्किल होता हमें यहाँ पहुंचने तक। थर पाकिस्तान खे तब्दील करे रहियो आहे। थर पार्कर में शहबाज स्पीड वारो कमु चाहियूं था। 1 साल अंदरि पाकिस्तान में साओ इनकलाब आणे सघिजे थो, पर ॾही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी थर कोल ब्लॉक 2 जी इफ्ताही तक़रीब में ख़िताब कंदे चयो त पहिरियां थर में गुरबत बाबति ॿुधायो वेंदो हो, पर हाणे हिते औरतूं ट्रक हलाइण खां वठी इंजीनियरिंग जी शोबे में कमु करे रहियूं आहिनि। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियणु वज़ीर आज़म ऐं असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। थर को बुरा भला इतना कहा गया थर के कोयले को कि जी इसकी ये तो आग लग जाएगी, बाहर निकलेगा तो जल जाएगा, इसकी कैलोरीफिक वैल्यू नहीं है, ये पावर जनरेशन के लिए नहीं हो सकता। अप्रैल 10, 2019 थर से पहली बार बिजली नेशनल ग्रिड में गई, और वो बिजली ये बता दूं कि सीधी फैसलाबाद गई यहाँ से, और पंजाब को, पाकिस्तान को रोशन कर रही है। थर की सक्सेस जो है वो थर के लोगों की वजह से है। ये ज़मीन थर के लोगों की थी, उन्होंने हमारे हवाले की, और इस वजह से ये कोयला निकल सका यहाँ। और हमने अब्तुल इम्कान कोशिश की है कि उनका पूरा ख्याल रखा जाए। रुक जाती, बट लॉ ऑफ द लैंड इज फाइनल। प्रोविंसेस के शेयर्स को आप इस तरीके से नहीं काट सकते। थर जे कोयले मां पैदा थींदड़ बिजली पंजाब समेत समूरो पाकिस्तान इस्तेमाल करे रहियो आहे। सिंध 70% गैस पैदा करे थी। थर जो कोयलो समूरे मुल्क जी तवानाई ज़रूरतुनि खे पूरो करे सघे थो। तवानाई बारे वज़ीर इम्तियाज़ शेख थरवासियुनि खे मुफ़्त बिजली ॾियण जी अपील कई। हुकूमत नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं 3 महीननि लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त
रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां वधीक मुशावरत लाइ सिंध, पंजाब ऐं केपी जे चीफ सेक्रेटरीज़ ऐं आचीज़ खे बि तलब कयो वियो। इलेक्शन कमीशन दिफ़ा ऐं घरू सेक्रेटरीज़ तोड़े DGMOs खे बि छॾायो वियो। रावलपिंडी जी अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला खे इश्तिहारी करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। खेसि गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। रावलपिंडी जी एंटी करप्शन कोर्ट जे ॿीहर हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला जी गिरफ़्तारी जा वारंट्स सेक्रेटेरिएट थाणे खे वसूल कराए छॾिया। इस्लामाबाद पुलिस चयो आहे त राणा सनाउल्ला जा गिरफ़्तारी वारंट्स ज़ाब्ते मूजिब वरिता आहिनि। एंटी करप्शन टीम कानूनी मामले के कानून मूजिब हल करे बयानबाज़ी न करे। फॉरेन फंडिंग केस में PTI जे FIA खे गिरफ़्तारनि खां रोकण वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी जांच इदारे खे कानून मूजिब कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। PTI जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी। स्टेट बैंक पारां व्याज जी शरह 15% बरक़रार रखण जो ऐलान। हलंदड़ साल महांगाई जी शरह 19 खां 20% रहण जी अॻकथी बि कई। सिंध जे बोर मुतासिर इलाइक़नि में बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 4 ॼणा फोत। केतिराई मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि में वरतल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बीठल बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो बि जारी। बीठल बरसाती पाणी निकाल करण जो मुतालबो। सिंध हुकूमत पारां बोर्ड मुतासिरनि लाइ इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 28,675 ख़ानदाननि खे राशन फ़राहम कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त बदीन में 6,200 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया आहिनि। मुतासिरनि में वधीक 1800 ख़ैमा बि विरहाया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट जो सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में क़ाइम टेंट सिटीज़ में मुतासिरनि खे सहूलियतूं फ़िल्हाम न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत बरसात मुतासिरनि वारी गॾियल दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कंदे आबाशी खाते खां पाणी जी कुदरती लंघन ऐं ढोरनि बाबति सर्वे रिपोर्ट तलब करे वरिती। मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। PD स्कार्फ जे मुक़ररी करण जी हिदायत। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स में चयो त रिकॉर्ड मूजिब टेंट सिटी त क़ाइमु कया विया आहिनि पर सहूलियतूं फ़राहम न आहिनि कई वियूं। टेंट सिटीज़ में सिहत, खाइण पीअण ऐं साफ़ पाणी जी बि सहूलियत न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट कलम 144 ख़िलाफ़ PTI अॻवान असद उमर जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त धरणे केस जो हिकु फ़ैसिलो मौजूदु आहे। धरणे या रैली लाइ इजाज़त वठणी पवंदी आहे। दरख़्वास्त ॾींदड़ जमात जे ॿिनि सूबनि में हुकूमत आहे। छा उते कॾहिं बि कलम 144 लागू नाहे थियो? पंजाब ऐं KP में तव्हां जी हुकूमत आहे। पहिरीं वञो, ॿिन्ही असेंबलियुनि मां कानून ख़तमु करायो, पोइ हिते अचो। सिंध हाई कोर्ट उमेर बाब चाल जी घर भातियुनि जी क़त्ल केस में 15 ॾींहनि अंदरि जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत MPA बुरहान चांडो जी ज़मानत पकी करे छॾी। सरदार चांडो जी ज़मानत जी मंज़ूरी ख़िलाफ़ फरियाद जी दरख़्वास्त रद्द। अदालत जवाबदार अली गौहर चांडो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे चयो त 5 साल थी विया आहिनि, केस हलियो ई न आहे। सरदार चांडो केस जी ट्रायल ख़िलाफ़ हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठे। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 7 में ऑनलाइन फूड डिलीवरी जे दुकान में सिलेंडर धमाको, 7 ॼणा ज़ख़्मी। ॿिनि जी हालत ॻणती जोगी। गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो। खोड़ावे जो क़ौमी शहरा ते डाटसन जो अॻियां वेंदड़ सुज़ुकी खे टक्कर। हिक ई कुटुंब जा 3 ॼणा फोत, 5 ज़ख़्मी। फोतुनि जो तालुक़ नवाब शाह सां आहे।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में IBA ऐं NTS पास उम्मीदवारनि जा ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना मुतालबा मञण जो मुतालबो।